हाणीअ वाक अपडेट कयूं पिया सांगड़ मां ब्यूरो चीफ गुलाम कादर जे रिपोर्ट मुताबिक़ त सांगड़ रशीदाबाद ॻोठ सलेमानो सोलंगी बिरादरी जे रवासिन अवामी प्रेस क्लब पहुचे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। ख़बर मूजिब सांगड़ नवाबशाह रोड ते सोलंगी बिरादरी जो कुछ ॾींहं पहिरियां पाण में ज़मीनी तकरार तां झेड़ो थियो, जंहिंमें 6 ॼणा औरतुनि समेत शदीद ज़ख़्मी थी पिया, जंहिंमें राणी ज़ाल अब्दुल सत्तार, मूमल ज़ाल मोहम्मद अली, मेनाद ज़ाल रमज़ान, रोज़ीना ज़ाल दिलबर पुट गुलाम मोहम्मद ख़ान जंहिंजो अञा ताईं को भी फ़रियाद दाख़िल न थी सघियो आहे। हिननि वधीक चयो त असांजो केस दाख़िल करे इंसाफ़ कयो वञे, असांखे जानी ऐं माली नुक़सान जो ख़दशो आहे। तदारक कयो वञे असांजे ज़मीन ते बासर माण्हुनि कब्ज़ो करणु चाहिनि था, जंहिंमें गुलाम सैन सोलंगी, हाकिम अली, रसूल बश्क, हाशिम सोलंगी, अली शेर मोहम्मद बश्क असांजे ज़मीन ते चढ़ाई करे असांखे मौतमार धमकियूं ॾियनि पिया। असां SSP सांगड़ खां मुतालबो कयूं था त फ़रियाद दाख़िल करे जवाबदार गिरफ़्तार कया वञनि, असां सां इंसाफ़ कयो वञे।